ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ है 25/10/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार। बाप जी नज़र मिलण सां सॼे विश्व जा मनुष्य मात्र निहाल थी वेंदा आहिनि। इन करे चइबो आहे नज़र सां निहाल। ये कहावत आहे न। प्रश्न आहे त ॿारनि जी दिलि में ख़ुशी जा नगाड़ा वॼणा खपनि छो? उत्तर आहे, छो जी तव्हां ॼाणंदा आहियो बाबा हाणे आया आहिनि सभिनि खे साथ वठी वञण लाइ। हाणे असां पंहिंजे बाप सां गॾु घर वेंदासीं। हाहाकार खां पोइ जय जयकार थियणी ई आहे। बाप जी हिकु नज़र सां सॼे विश्व खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो मिलणो ई आहे। सॼी विश्व निहाल थियणी ई आहे। सॼी विश्व निहाल थियणी ई आहे। ओम शांति। रूहानी शिव बाबा वेही पंहिंजे रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे त ॼाणंदा आहियो कि टियों नेत्र बि थींदो आहे। बाप ॼाणंदा आहिनि सॼी दुनिया जी जो बि आत्मायूं आहिनि सभिनि खे मां वरसो ॾियणु आयो आहियां। बाप जी दिलि में त वरसो ई यादि ईंदो न। लौकिक बाप जी बि दिलि में वरसो ई यादि ईंदो। ॿारनि खे वरसो ॾींदा आहिनि न। ॿार न हूंदो आहे त मूंझंदो आहे कि मां कंहिंखे वरसो ॾियां, पोइ एडॉप्ट करे वठंदा आहिनि। हिते त बाप वेठा आहिनि, इन्हनि जी त सॼी दुनिया जी जो बि आत्मायूं आहिनि सभु तरफ़ नज़र वेंदी आहे। ॼाणंदा आहिनि सभिनि खे मूंखे वरसो ॾियणो ई आहे। बल वेठा हिते आहिनि परंतु सॼे विश्व ते ऐं सॼे विश्व जे मनुष्य मात्र ते बाबा जी नज़र वेंदी आहे। पर बाबा वेठा, बाबा चईंदा आहिनि न, अव्यक्त बाप दादा चईंदा आहिनि न कि मां मुंहिंजे साम्हूं हीअ सभा थोरी आहे, मुंहिंजे साम्हूं त सभु ॿार आहिनि। त ईअं ई बाबा त विश्व जी सर्व आत्मा आहिनि, धर्मनि जी आत्मायूं, प्रकृति यूनियन सभिनि जो ई सदगति दाता आहे। त बाबा चईंदा आहिनि भल मां वेठो हिते आहियां परंतु नज़र त सॼे विश्व ते आहे न। सॼे विश्व जे मनुष्य मात्र ते आहे। छो जी सॼे विश्व खे ई निहाल करिणो हूंदो आहे न। बाप सम्झाईंदा आहिनि इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि सभिनि खे शांतीधाम सुखधाम में वठी वञण लाइ। सभु निहाल थी वञणा आहिनि। ड्रामा जे प्लान अनुसार कल्प कल्प निहाल थींदा ई आहिनि। बाप सभु ॿारनि खे यादि कंदा आहिनि। नज़र त वेंदी आहे न, सभु न पढ़ंदा। ड्रामा अनुसार सभिनि खे वापसि हलणो आहे न। छो जी नाटक पूरो थी वेंदो, थोरो अॻियां हलंदव त ख़ुदि बि सम्झी वेंदव हाणे विनाश थींदो, हाणे नई दुनिया जी स्थापना थियणी आहे। छो जी आत्मा त पोइ बि चैतन्य आहे न। त बुद्धि में ईंदो आहे कि बाबा आया आहिनि, पैराडाइज स्थापना थींदो आहे, असां शांतीधाम में वेंदासीं, सभिनि जी गति थींदी, बाक़ी तव्हांजी सदगति थींदी। हाणे बाबा आया आहिनि, असां स्वर्ग में वेंदासीं। जय जयकार खां पोइ जय जयकार थी वेंदी। हाणे ॾाढी हाहाकार आहे। किथे अकाल पईंदो आहे, किथे लड़ाई हलंदी आहे, किथे भूकंप ईंदो आहे, हज़ारों मरदा आहिनि। मौत थियणो ई आहे। सतयुग में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न। बाप ॼाणंदा आहिनि हाणे मां ईंदो आहियां, सॼे विश्व में जय जयकार थी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहियां, सॼे विश्व में जय जयकार थी वेंदी आहे। मां भारत में ई ईंदो आहे। सॼे विश्व में भारत जहिड़ो, भारत जीअं गांव आहे, बाप जे लाइ त गांव ई ठहियो न। ॾाढा थोरा मनुष्य हूंदा। सतयुग में सॼे विश्व जीअं हिकु नंढो गांव ई हुयो। हाणे त केतिरी वृद्धि थी वई आहे। बाप जी बुद्धि में त सभु आहे। हाणे हिन शरीर द्वारा बाबा ॿारनि खे सम्झाइनि था। तव्हांजो पुरुषार्थ उहो ई हलंदो आहे जो कल्प कल्प हलंदो आहे। बाप बि कल्प वृक्ष जो बीज रूप आहे न। इहा कॉर्पोरियल जाड़ आहे, मथे में इनकॉर्पोरियल जाड़ आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे कीअं ठहियो आहे। ये सम्झ आहे ॿियो कोई मनुष्य में न। बेसमझ ऐं समझदार जो फ़र्क़ु ॾिठो आहे न।
काथे समझदार स्वर्ग में राज्य कंदा आहिनि, उन्हनि खे चइबो आहे सचखंड, हेवन। हाणे त ॿारनि जे अंदरि ॾाढी ख़ुशी रहणी खपे। बाबा आया आहिनि, ये पुराणी दुनिया त ज़रूरु बदिलणी आहे। जेतिरो जेतिरो जो पुरुषारथ कंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। बाप त पढ़ाइनि था न, ये तव्हांजी स्कूल त ॾाढी वृद्धि खे पाईंदी वेंदी, ॾाढा थी वेंदा। सभिनि जो स्कूल इकठो थोरी हूंदो आहे, एतिरा रहंदा काथे। तव्हां ॿारनि खे यादि आहे हाणे असां वेंदासीं सिकधाम। जीअं कोई बि विलायत में वेंदा आहिनि त 8-10 वर्ष वञी करे रहंदा आहिनि, पोइ ईंदा आहिनि भारत में। भारत त क़रीब आहे न, विलायत वारनि खे त उते विलायत वारनि खे हिते सुख न ईंदो। वैसे तव्हां ॿारनि खे बि हिते सुख न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां ॾाढी ऊची पढ़ाई पढ़ूं था, जंहिंसां असां स्वर्ग जा मालिक देवता ठहींदासीं। जीअं फॉरेनर्स खे भारत में सुख न आहे, या असांखे बि, असां त स्वर्गवासी वियासीं न, त असांखे बि हिन कलयुग में सुख न आहे। सतयुग में त केतिरो सुख हूंदो, हुन सुख खे सभु यादि कंदा आहिनि। इहे गांव कलयुग खे यादि न त यादि बि न अची सघे। इन्हनि में त अथाह दुख आहे। इन रावण राज्य पतित दुनिया में अॼु अपरंपार दुख आहे, कल्ह अपरंपार सुख हूंदो। असां योग बल सां अथाह सुख वारी दुनिया जी स्थापना करूं था न। ये राजयोग आहे। बाप ख़ुदि चवंदा आहिनि, मां तव्हांखे राजाउनि जो राजा ठाहींदो आहियां। त अहिड़ो ठाहिण वारे टीचर खे यादि करणो खपे न। टीचर बग़ैर बैरिस्टर इंजीनियर आदि यादि थोरी ठही, टीचर बग़ैर बैरिस्टर इंजीनियर आदि थोरी ठही सघंदा आहियूं। इहा पोइ नई ॻाल्हि आहे। ईअं ई परमात्मा जे बग़ैर असां देवी देवता न ठही सघंदा आहियूं, सुखी न ठही सघंदा आहियूं। आत्माउनि खे योग लॻाइणो आहे हिकु परम पिता परमात्मा बाप सां गॾु, जंहिंसां ई ॾाढो समय असां अलॻि रहिया आहियूं न। बहुत काल छा आहे, उहो बि बाप आप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। मनुष्य त लाखों वर्ष जी आयु चई ॾींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि न, इहे त 5000 वर्ष पोइ तव्हां जो पहिरियों बिछड़िया हुयो, उहो ई अची करे बाप सां मिलंदा आहियो। बाप चवंदा आहिनि कि इहा कोई लाखों वर्ष जी ॻाल्हि न आहे, इहा त 5000 वर्ष पोइ तव्हां जो पहिरियों बिछड़िया हुयो, उहो ई अची करे बाप सां मिलिया आहियो। तव्हांखे ई पुरुषारथ कराइणो आहे। मिठे मिठे ॿारनि खे कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि, सिर्फ़ु चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। जीव आत्मा आहे न, आत्मा अविनाशी, जीव विनाशी हूंदो आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। आत्मा कॾहिं पुराणी न थींदी आहे। वंडर आहे न, पढ़ाइण वारो बि वंडरफुल, पढ़ाई बि वंडरफुल आहे। कंहिंखे बि यादि न आहे, भुलिजी वेंदा आहिनि। केॾो वंडर आहे न कि हाणे असां मुरली पढ़ूं था, ॿुधूं था, सभु यादि ईंदो, सभु सम्झ में अचे थो। लेकिन जीअं ई मुरली बंदि थी वेंदी त केतिरा पॉइंट्स यादि रहंदा आहिनि। हुन खां पोइ उथी करे ॿाहिरि वञो त छा यादि ईंदो। हिन करे मुरली खे ध्यान सां ॿुधो त असांजी ॿुधी में वेहींदो, भई इहे पॉइंट बाबा असांखे ॿुधाईं, पोइ रिवाइज़ करण जी कोशिशि करो। पढ़ाइण वारो बि वंडरफुल, पढ़ाई बि वंडरफुल। कंहिंखे बि यादि न आहे, भुलिजी वेंदी आहे। अगरि जनम में अॻियां जन्म में छा पढ़ियो हुयो, कंहिंखे यादि आहे छा? हिन जन्म में तव्हां पढ़ंदा आहियो, रिज़ल्ट नई दुनिया में मिलंदी आहे। इहे सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे पतो आहे, इहे यादि रहणो खपे। हाणे इहे पुरुषोत्तम संगम युग आहे, असां नई दुनिया में वञण वारा आहियूं। इहे यादि रहे त बि तव्हांखे बाप जी यादि रहंदी। इहे यादि रहणो खपे कि इहे पुरुषोत्तम दुनिया आहे, हाणे असां नई दुनिया में वेंदासीं। इहे यादि रहे त बि तव्हांखे बाप जी यादि रहंदी। यादि जे लाइ बाप अनेक उपाय ॿुधाईंदा आहिनि। बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। टई रूप में बाबा खे यादि करो। केतिरी युक्तियूं बाबा ॾींदा आहिनि यादि करण जी, परंतु माया भुलाए ॾींदी आहे।
परंतु माया भुलाए ॾींदी आहे। बाप जो नई दुनिया स्थापना कंदा आहिनि, बाप ई ॿुधायो अथई कि ये पुरुषोत्तम संगम युग आहे, ये यादि करो। पोइ बि यादि छो न करे सघंदा आहियो? युक्ति ॿुधाईंदा आहिनि यादि जी बाबा। अलॻि अलॻि तरीक़े, अलॻि अलॻि संबंध सां यादि करो, अलॻि अलॻि जॻह ते लिखी छॾो, कंहिं न कंहिं रीति सां बाबा खे यादि कंदा रहो। बाबा जा गीत ॿुधो, बाबा जी मुरली ॿुधंदा रहो, ॿियनि खे ॿुधाईंदा रहो। पोइ साथ साथ चईंदा आहिनि माया ॾाढी दुस्तर आहे, घड़ी घड़ी तव्हांखे भुलाईंदी, देह अभिमान में लाहे ॾींदी। हिन करे जेतिरो थी सघे यादि कंदा रहो। ॾिसो बाबा सभु कुझु ॿुधाए, पोइ चईंदा आहिनि माया बि ॾाढी त हिन जो मतिलबु इहे न कि असां हार घबराए वञूं, असां घड़ी घड़ी माया ते दोष लॻाए छॾूं। न, मूंखे पंहिंजे बाबा पूरो संगम युग पूरे कल्प में हिकु बार जो मिलंदो आहे, और जो चीज़ मूंखे सुठी लॻंदी आहे त हुनखे केरु असांखे भुलाए सघंदो आहे? कंहिंजी हिमत आहे? त बाबा चईंदा आहिनि कि भले ई बाबा चवनि था माया ॾाढी दुस्तर आहे, लेकिन असांखे यादि रखिणो आहे मुंहिंजो पीउ सर्वशक्तिवान आहे। भले माया बि सर्वशक्तिवान आहे, लेकिन मुंहिंजो पीउ माया खे बि हाराइण वारो आहे। छोकी हाणे माया जो पाठ ख़तमु थियण वारो आहे। भले द्वापर युग खां माया जो पाठ हुयो, लेकिन हाणे त हुनजो पाठ ख़तमु थियो की थी वियो। घड़ी घड़ी तव्हांखे भुलाईंदी आहे, देह अभिमान में लाहींदी आहे। जेतिरो थी सघे यादि करो। उठंदे वेहंदे खाईंदे पीअंदे देह जे बदिले पंहिंजे खे देह ई सम्झो। इहा महिनत आहे। नॉलेज त ॾाढी सहज आहे। सभु ॿार चईंदा आहिनि यादि ठहिरंदी न आहे। तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, माया पोइ पंहिंजी तरफ़ खींचदी आहे। उन समय सोचो, अगरि सम्झो माया कंहिं चीज़ जे रूप में अचे, हुन समय सोचो कि चीज़ जे कारण मां बाबा खे भुलिजां थी। ईअं न, भले हुन चीज़ खे असांखे कम में लाइणो आहे, लेकिन एतिरो बि हुन सां आकर्षित न थियणो आहे कि असां बाबा खे भुलिजी वञूं। त मतिलबु उहो माया आहे, त उहो असांखे हुन ते जीत पाइणी आहे। हुन ते एतिरो आकर्षित न थियणो आहे। हा, बसि कम जे लाइ मां यूज़ करां थी। हिन ते बि हिकु खेल ठहियलु आहे। तव्हां ई सम्झंदा, असांजो बुद्धि योग जो बाप सां गॾु आहे ऐं पढ़ाई सां जी सब्जेक्ट में हुजिणो खपे, उहो न आहे। भुलिजी वेंदा आहियूं, परंतु तव्हांखे भुलिजणो न आहे। वास्तव में हिन चित्रनि जी दरगाह न आहे। पढ़ाई परंतु पढ़ाइण समय कुझु त अॻियां खपे न। केतिरा चित्र ठाहींदा आहिनि। पांडव गवर्नमेंट जा प्लान ॾिसो कीअं आहिनि। हुन गवर्नमेंट जा बि प्लान आहिनि त सम्झंदा आहियो नई दुनिया में सिर्फ़ु भारत ई हुयो, ॾाढो नंढो हुयो। सॼो भारत विश्व जो मालिक हुयो। एवरीथिंग न्यू थींदी आहे न। दुनिया त हिकु ई आहे, एक्टर्स बि उहे ई आहिनि। चक्र फिरंदो रहंदो आहे। तव्हां गिनती कंदा आहियो, एतिरा सेकेंड, एतिरा घंटा, एतिरा ॾींहं, पूरा वर्ष पूरा थिया, पोइ चक्कर फिरंदो रहंदो आहे। अॼुकल्ह कंदे कंदे 5000 वर्ष पूरा थी विया। सभु सीन सिनरियूं खेल पार थींदा आहिनि। सभु सीन सीनरियूं खेल पार थींदा आहिनि। केतिरो वॾो बेहद जो इहो झाड़ आहे। केतिरो वॾो बेहद जो इहो झाड़ आहे। झाड़ जा पता त गिणी न सघंदा आहिनि। इहे झाड़ आहे, हिन जो फाउंडेशन देवी देवता धर्म आहे। पोइ इहे 3 ट्यूब धर्म मुख्य निकिरंदा आहिनि। बाक़ी झाड़ जा पता त केतिरा ढेर आहिनि, कोई जी ताक़त न जो गिनती करे सघे। हिन सभु धर्मनि जे झाड़ वृद्धि खे पाए चुकिया आहिनि। हिन समय सभु धर्मनि जो झाड़ वृद्धि खे पाए चुकियो आहे। इहो बेहद जो झाड़ आहे। इहे सभु धर्म पोइ न रहंदा। हाणे सॼो झाड़ खड़ियो आहे, बाक़ी फाउंडेशन न आहे। बैनियन ट्री जो मिसाल बिल्कुलु एक्यूरेट आहे। इहे हिकु वंडरफुल झाड़ आहे। बाबा दृष्टांत बि ड्रामा में इहे रखियो अथई सम्झाइण जे लाइ। फाउंडेशन आहे न त इहे सम्झ जी ॻाल्हि आहे। बाबा तव्हांखे केतिरो समझदार ठाहींदा आहिनि। हाणे देवी देवता धर्म जो फाउंडेशन आहे ई न, बाक़ी कुझु निशानियूं आहिनि जीअं अटे में नमक विझनि। प्राय इहे निशानियूं बाक़ी रहियूं त ॿारनि जी बुद्धि में सॼो ज्ञान अचिणो खपे। बाप जी बि बुद्धि में इहा नॉलेज आहे न। तव्हांखे बि सॼो नॉलेज ॾेई आपसमान ठाहींदा आहिनि। बाप बीज रूप आहे ऐं इहो उल्टो झाड़ आहे।
ये वॾो बेहद जो ड्रामा आहे। हाणे तव्हांजी बुद्धि मथे हली वेंदी आहे। तव्हां बाप खे ऐं रचना खे ॼाणे वरितो आहे, पर शास्त्रनि में ऋषि मुनि कीअं भल शास्त्रनि में आहे ऋषि मुनि कीअं ॼाणंदा। इहे हिकु बि ॼाणंदो हुजे त परंपरा खे हली अचे, पर शास्त्रनि में आहे ऋषि मुनि कीअं ॼाणंदा। त हिकु बि ॼाणे त परंपरा खां हली अचे, परंतु इहे दरगाह न आहे। जबकि सदगति थी वेंदी आहे त विच में कोई वापसि वञी न सघंदो आहे न। जबकि सभिनि जी सदगति थी वेंदी आहे त विच में कोई बि वापसि वञी न सघंदो आहे। नाटक पूरो थिए तॾहिं सभु एक्टर्स हिते हुजणा खपनि न। जेसि ताईं बाप आया आहिनि तेसि ताईं बिल्कुलु ख़ाली थी वेंदो। जेसि ताईं बाप हिते आहिनि तॾहिं हुते बिल्कुलु ख़ाली थी वेंदो परम धाम में। पोइ जीअं ई ख़ाली थींदो तॾहिं शिव बाबा वेंदो। शिव बाबा सां गॾु शिव बाबा जी बारात वेंदी। पहिरियों सां त न वञी करे वेंदा न, त बाप्स जी नॉलेज वेई ॾींदा आहिनि। इहे वर्ल्ड जो चक्कर कीअं रिपीट थींदो आहे। सत्य त्रेता द्वापर कलयुग, पोइ संगम युग जे अंत में सभी आत्माएं हेठि अची वेंदी। पोइ बाबा मथे हली वेंदा। पोइ बाबा सां गॾु जंहिंजो बि बुद्धि योग हूंदो उहो बि बाबा सां गॾु हली वेंदा। पोइ उहो बारात खां पुटो, पोइ पहिरियों उहा, पोइ उन खां पोइ सभु आत्मायूं पंहिंजे स्थान ते वञी करे वेही रहंदियूं। गायन आहे न, परंतु संगम युग कॾहिं हूंदो आहे इहे कंहिंखे पतो न आहे। तव्हां भारत सम्झी विया आहियो। 4 युग आहिनि। ई लीप युग आहे, हिनखे मिड गेट चइबो आहे। श्री कृष्ण खे बि मिड गेट ते ॾेखारींदा आहिनि। त इहा नॉलेज आहे न, नॉलेज खे मोड़े तोड़े करे भक्ति में छा ठाहे छॾियो अथनि। ज्ञान जो सॼो सुती मुंझाए छॾियो अथनि। उन्हनि खे सम्झाइण वारो त हिकु बाप ई आहे। प्राचीन राजयोग सिखाइण लाइ विलायत में वेंदा आहिनि। उहा त इहा आहे न। प्राचीन अर्थात पहिरियों सहज राजयोग सिखाइण बाप आया आहिनि। केतिरो अटेंशन रहंदो आहे न। तव्हां बि अटेंशन रखंदा आहियो कि स्वर्ग स्थापना थिए थो। आत्मा खे यादि त ईंदो आहे न। बाप चवंदा आहिनि इहे नॉलेज जो मां हाणे तव्हांखे ॾियां थो, पोइ बि अची करे ॾींदमि। बाबा चवंदा आहिनि तव्हां बि अटेंशन रखंदा आहियो कि स्वर्ग स्थापना थिए थो। आत्मा खे यादि ईंदो आहे। बाप चवंदा आहिनि इहे नॉलेज जो मां हाणे तव्हांखे ॾिनो आहे, पोइ मां वरी अची करे तव्हांखे ॾींदमि। इहे नई दुनिया जे लाइ नयो ज्ञान आहे। इहे ज्ञान बुद्धि में रहण सां ख़ुशी थींदी आहे। बाक़ी थोरो समय आहे, हाणे हलणो आहे। हिकु तरफ़ ख़ुशी थींदी आहे, ॿियो तरफ़ फील थींदो आहे अरे अहिड़ो मिठो बाबा असांखे वरी कल्प पोइ बाद असां ॾिसंदासीं। बाप ई ॿारनि खे एतिरो सुख ॾींदा आहिनि। बाप ईंदा ई आहिनि शांतीधाम सुखधाम में वठी वञण लाइ। तव्हां शांतीधाम सुखधाम खे यादि करो त बाप बि यादि ईंदो। हिन दुखधाम खे भुलिजी वञो। बेहद जो बाप बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। पुराणी दुनिया सां तव्हांजो ममत्व निकिरंदो वेंदो त ख़ुशी बि थींदी। तव्हां रिटर्न में पोइ सुखधाम में वेंदा आहियो। सतो प्रधान ठहींदा वेंदा। कल्प जो ठहिया उहे ई ठहींदा। उन्हनि खे ई ख़ुशी थींदी। पोइ इहो पुराणो शरीर छॾे ॾींदा। पोइ नयो शरीर वठंदासीं। सतो प्रधान दुनिया में ईंदासीं। हाणे असां इहो पुराणो शरीर छॾे पोइ परमधाम में हलंदासीं। पोइ असां हेठि ईंदासीं। पोइ असांखे नयो सतो प्रधान शरीर मिलंदो। इहा नॉलेज खलास थी वेंदी। ॻाल्हियूं त ॾाढी सहज आहिनि। राति जो सुम्हंदे समय ईअं सिमरन करो त ॾाढी ख़ुशी थिए कि हाणे असां बाबा सां गॾु आहियूं। पोइ असां परमधाम में वेंदासीं। पोइ असां हेठि ईंदासीं। पोइ असांखे नयो सतो प्रधान शरीर मिलंदो। पोइ असां हीअं कंदासीं। असां इहे ठहूं था। सॼे ॾींहं में असां कोई शैतानी त न कई। 5 विकारनि सां कोई विकार तव्हांखे सताईंदो त न आहे। लोभ त न आयो न। पंहिंजी मथां जांच रखणी आहे।
बाबा असांखे चवनि था पंहिंजे मथां जांच रखो कि असांखे कंहिं बि विकार बुराई काम क्रोध लोभ मोह अहंकार ईर्ष्या द्वेष नफ़रत करण कोई भी विकार बुराई कमी कमज़ोरी पुरानी आदत पुराना संकल्प विकल्प व्यर्थ संकल्प के भी रूप में असां कोई शैतानी जो कम त न कयो। ये जांच करे ऐं उन्हनि खे कढंदा वञो। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार योग बल सां अथाह सुखनि वारी दुनिया स्थापना करणी आहे। हिन दुखधाम जी हिन दुख जी पुराणी दुनिया खे भुलिजी वञिणो आहे। ख़ुशी रहे असां सचखंड जा मालिक था ठहूं। ॿियो आहे रोज़ पंहिंजी जांच करणी आहे कि सॼे ॾींहं में कोई विकार सतायो त न कोई शैतानी कम त न कयो न लोभ जी वश त कुझु न कयो। वरदाना वरदाता द्वारा सर्वश्रेष्ठ संपत्ति जो वरदान प्राप्त करण वारा संपत्तिवान ठहो। कहिड़े बि कंहिं वटि बि अगरि स्थूल संपत्ति आहे त उहो सदा संतुष्ट न रही सघंदो। स्थूल संपत्ति सां गॾु अगरि सर्व गुणनि जी संपत्ति सर्व शक्तियुनि जी संपत्ति सर्व ज्ञान जी संपत्ति न आहे त संतुष्टा सदा न रही सघंदी। तव्हां सभिनि वटि त इहे सभु श्रेष्ठ संपत्तियूं आहिनि न ज्ञान गुण शक्तियुनि जी। चेक करो दुनिया वारा सिर्फ़ु स्थूल संपत्ति वारनि खे संपत्तिवान सम्झंदा आहिनि लेकिन वरदाता बाप द्वारा तव्हां ॿारनि खे सर्वश्रेष्ठ संपत्ति भव जो वरदान मिलियो आहे। हिन अनुसार इहे सत्युग में ऊच पद पाईंदासीं। जंहिं वटि बि जो भी संपत्ति हूंदी उन अनुसार ई असां ऊच पद पाईंदासीं। उन अनुसार ई असांखे स्थूल धन बि मिलंदो। त बाबा ॿिन्हिनि खे ॾिसंदा आहिनि। ॿिन्हिनि जे हिसाब सां त लक्ष्मी नारायण ई सभिनि खां संपत्तिवान आहे। स्लोगन आहे सच्ची साधना द्वारा हाय हाय की वाह वाह में परिवर्तन करो। कोई बि हाय हाय वारी ॻाल्हि हुजे लेकिन असांखे बाबा जी यादि एॾी सुठी हुजणी खपे कि सभु हाय हाय सां वाह वाह में परिवर्तन थी वञे। हर हिकु ॻाल्हि में असां कल्याण ई कल्याण ॾिसूं अनुभव करूं। कीअं बाबा जी यादि जी शक्ति सां। अच्छा ओम शांति। बाबा की यादि करो